कड़ीदन जे सहाफ़ी हैदर बख्श पल जी आज़ादी लाइ सियासी समाजी अॻवान साईं रुकनुद्दीन कुरैशी, शहीद भुट्टो अॻवान मोहम्मद सचल राजपर, सहाफ़ी मुजीब रहमान भरेजो, कयूम राजपर, अब्दुल जब्बार पल, मुमताज़ अबड़ो, अब्दुल हफ़ीज़ पल जी अॻवानी में सिटी प्रेस क्लब खां रैली कढी एहतजाजी मुज़ाहरो करे नुसरत वाह पुल ते धरणो हयो वियो ऐं सहाफ़ी हैदर बख्श पल जी बिना जवाज़ गिरफ़्तारी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतजाजी धरणे में शरीक सहाफ़ी ऐं सियासी समाजी अॻवाननि पीर रुकनुद्दीन हाशमी, मुजाहिद शर अब्दुल्ला पल, अब्दुल जब्बार पल, अब्दुल हक पल, इनाम गुल मरी चयो आहे त सहाफ़ी हैदर पल खे 8 ॾींहं अॻु राति जी ऊंदाही में चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पायमाल कंदे मथस तशद्दुद करे बिना जवाज़ गिरफ़्तार करे खेसि गुम कयो वियो आहे। हुननि चयो आहे त सहाफ़ी हैदर बख्श पल खे ग़रीब ऐं मज़लूमनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइण जे ॾोह में खंभियो वियो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि वधीक चयो आहे त हैदर बख्श पल कंहिं केस में घुर्बल आहे त खेसि फौरी तौर ते कोर्ट सगोरी में पेश कयो वञे, ॿी सूरत में खेसि फौरी तौर ते आज़ादु करे सहाफ़ियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे।